ओम शांति। अॼु जी मुंहिंजी तारीख़ आहे 16/11/2023। मिठा मिठा बाप दादा चवंदा मिठे मिठे ॿार। भारत जो हीरे जहिड़ो हुयो पतित ठहिण सां कंगाल ठहियो आहे, इन खे पोइ पावन हीरे जहिड़ो ठाहिणो आहे। मिठे देवी जार जी सैम्पलिंग लॻाइणी आहे। भारत जो हीरे जहिड़ो हुयो पतित ठहिण सां कंगाल ठही वियो आहे, इन खे पोइ वापसि पावन हीरे जहिड़ो ठाहिणो आहे। मिठो देवी जार जी सैम्पलिंग लॻाइणी आहे। प्रश्न आहे, बाप जो कर्तव्य कहिड़ो आहे जंहिंमें ॿारनि खे मददगार ठहिणो आहे। उत्तर आहे, सॼे विश्व ते हिकु DT गवर्नमेंट स्थापना करणु, अनेक धर्मनि जो विनाश, हिकु सत धर्म जी स्थापना करणु, इहे ई बाप जो कर्तव्य आहे। तव्हां ॿारनि खे हिन कार्य में मददगार ठहिणो आहे, ऊच मर्तबो वठण जो पुरुषार्थ करिणो आहे। ईअं न सोचणो आहे की असां स्वर्ग में त ईंदासीं ई न, ऊच पद प्राप्त करण जो पुरुषार्थ करिणो आहे। गीता, तव्हां ई माता, तव्हां ई पिता आहियो। ओम शांति। दुनिया में मनुष्य ॻाईंदा आहिनि तव्हां माता पिता, परंतु कंहिंजे लाइ ॻाईंदा आहिनि इहे न ॼाणंदा आहिनि। इहे बि वंडरफुल ॻाल्हि आहे, सिर्फ़ु चइण मात्र चई ॾींदा आहिनि। तव्हां ॿारनि जी ॿुधी में आहे की बराबरि इहे माता पिता केरु आहे। इहे परमधाम जो रहवासी, परमधाम हिकु ई आहे। सतयुग खे परमधाम न चईंदासीं, सतयुग खे त सतयुग त हिते हूंदो आहे न। परमधाम में रहण वारा त असां सभु आत्मायूं आहियूं। तव्हां ॼाणंदा असां आत्मायूं परमधाम निर्वाण देश खां ईंदा आहियूं। हिन साकार सृष्टि में स्वर्ग कोई मथे थोरी आहे, ईंदा त तव्हां बि परमधाम खां ई आहियो। तव्हां ॿार हाणे ॼाणंदा आहियो असां आत्मायूं शरीर द्वारा पाठ वॼायूं था। केतिरा जन्म वरितासीं, कीअं पाठ वॼाईंदा आहिनि, इहे सभु हाणे असां ॼाणंदा आहियूं। उहा आहे दूर देश जो रहण वारो, आहे न देश पराए आहे। हाणे पराए देश छो चईंदा आहियूं, तव्हां भारत में ईंदा आहियो न, परंतु पहिरियों तव्हां बाप जी स्थापना कई हुई, स्वर्ग में ईंदा आहियो, पोइ नर्क रावण जो थी वेंदो आहे न। अनेक धर्म, अनेक गवर्नमेंट थी वेंदी आहे, पोइ बाप अची करे हिकु राज्य ठाहींदो आहे। त पहिरियों असांजो बाप जो ठहियलु हुओ राज्य हुयो त जीअं पंहिंजो हुयो। हाणे त रावण जो राज्य आहे न। हाणे त ॾाढी गवर्नमेंट आहे, चईंदा रहंदा आहिनि सभु मिली करे हिकु थिए। हाणे सभु मिली करे हिकु थिए, इहे कीअं थी सघंदो आहे। 5000 वर्ष पहिरियों भारत में हिकु गवर्नमेंट हुई, वर्ल्ड ऑलमाइटी अथॉरिटी श्री लक्ष्मी नारायण हुया। विश्व में राज्य करण वारो ॿियो कोई अथॉरिटी हुई न। पूरे विश्व ते राज्य करण वारी ॿी कोई अथॉरिटी आहे ई न, मतिलबु हिकु जी ई अथॉरिटी, उहो हाणे न थी सघंदी आहे। सभु धर्म हिकु धर्म में अची न सघंदा आहिनि। स्वर्ग में हिकु गवर्नमेंट हुई, इन करे चईंदा आहिनि सभु हिकु थी वञनि। हाणे बाप चईंदा आहिनि असां ॿियो सभिनि जो विनाश कराए हिकु आदि सनातन DT गवर्नमेंट जी स्थापना था करूं। तव्हां बि चईंदा आहियो न, सर्वशक्तिवान वर्ल्ड ऑलमाइटी अथॉरिटी जे डायरेक्शन अनुसार असां भारत में हिकु DT गवर्नमेंट जो राज्य स्थापना कंदा आहियूं। सर्वशक्तिवान वर्ल्ड ऑलमाइटी अथॉरिटी जे डायरेक्शन अनुसार असां भारत में हिकु DT गवर्नमेंट जो राज्य स्थापना करे सघंदा आहियूं। DT गवर्नमेंट जे सवाइ ॿियो कोई हिकु गवर्नमेंट हूंदी ई न आहे। सिर्फ़ु हिकु गवर्नमेंट DT गवर्नमेंट, जॾहिं देवी देवताउनि जी गवर्नमेंट हूंदी आहे न, उन में पूरे विश्व में हिकु हूंदी आहे। 5000 वर्ष पहिरियों भारत में अथवा सॼे विश्व में हिकु DT गवर्नमेंट हुई। हाणे बाप आयो आहिनि विश्व जी DT गवर्नमेंट वरी खां स्थापना करणु। असां ॿार उन्हनि जा मददगार आहियूं। इहे राज गीता में आहे। इहे रुद्र ज्ञान यज्ञ, रुद्र निराकार खे चइबो आहे, कृष्ण खे न। रुद्र नाम ई आहे निराकार जो। ॾाढो नाम ॿुधी मनुष्य चईंदा आहिनि, सम्झंदा आहिनि रुद्र अलॻि आहे, सोमनाथ अलॻि आहे। त हाणे हिकु DT गवर्नमेंट स्थापना थियणी आहे। सिर्फ़ु हिन में ख़ुशि न थियणो आहे की स्वर्ग में त ईंदासीं। ॾिसो नर्क जी में मर्तबा जे लाइ केतिरो मथो मारंदा आहिनि। हिकु त मर्तबो मिले, ॿियो पोइ कमाईंदा ॾाढा आहिनि।
भक्तनि जे लाइ त हिकु भॻवानु हुजिणो खपे, न त भटकंदा। हिते त सभिनि खे भॻवानु चई ॾींदा आहिनि, अनेकनि जो अवतार मञंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि मां त हिकु ई बार ईंदो आहे, ॻाईंदा बि आहिनि पतित पावन अचो। सॼी दुनिया पतित आहे न, हुन में बि भारत ज़्यादा पतित आहे। भारत ई कंगाल, भारत ई हीरे जहिड़ो हुयो न। तव्हांखे नई दुनिया में राजा ई मिलणी आहे। बाबा चवनि था असांखे हाणे नई दुनिया में राजा ई मिलणी आहे। जॾहिं सॼी दुनिया पतित आहे, हुन में बि ज़्यादा भारत पतित आहे। भारत ई कंगाल, भारत ई अहिड़े जहिड़ो, तव्हांखे नई दुनिया में राजा ई मिलणी आहे। त बाप सम्झाईंदा आहिनि कृष्ण खे भॻवानु चई न सघंदा आहियूं। भॻवानु त हिकु निराकार परमपिता परमात्मा खे ई चई सघंदा आहियूं न, जो जनम मरण रहे था। मनुष्य त पोइ चई ॾींदा आहिनि उहो बि भॻवानु, असां बि भॻवानु, बसि हिते आया ऐं मौज करणु आया आहियूं। वॾे मस्तु रहंदा आहिनि, बसि जिते ॾिसो तूं ई तूं, तुंहिंजे ई रंगत आहे। असां बि तव्हां बि असां, बसि डांस कंदा रहंदा आहिनि। हज़ारों उन्हनि जा फॉलोअर्स आहिनि न, ईअं जेका चईंदा आहिनि बसि तव्हां ई तव्हां। त बाबा चई ॾींदा आहिनि, बाबा चईंदा आहिनि कि भक्त आहिनि, भॻवान जी बंदगी कंदा रहंदा आहिनि, भक्ति में भावना सां पूजा कंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि मां उन्हनि खे साक्षात्कार कराए ॾींदो आहे, परंतु उहो मूंसां मिलंदा त न आहिनि न। मां त स्वर्ग जो रचयिता आहियां न। मां न ईअं न कि उन्हनि खे स्वर्ग जो वरसो ॾींदो आहे। भॻवानु त हिकु ई आहे। बाप चईंदा आहिनि सभु पुनर्जन्म वठंदे वठंदे अबला थी वेंदा आहिनि। हाणे मां परमधाम खां आयो आहियां, मां जो स्वर्ग स्थापन कंदो आहे उन में पोइ मां न ईंदो आहे। ॾाढा मनुष्य चईंदा आहिनि असां निष्काम सेवा कंदा आहियूं, परंतु चाहे न चाहे फल त ज़रूरु मिलंदो आहे। दान कंदा आहिनि त फल ज़रूरु मिलंदो। तव्हां साहूकार ठहिया आहियो छो जी पास्ट में दान पुण्य कया आहिनि। हाणे तव्हां पुरुषार्थ कंदा आहियो, जेतिरो पुरुषार्थ कंदो ओतिरो भविष्य में ऊच पद पाईंदा। बाबा चईंदा आहिनि कि हिन जन्म में कोई साहूकार आहे त पिछले जन्मनि में दान पुण्य कया अथईं। हाणे असां पुरुषार्थ कंदा आहियूं, ज्ञान धन दान कंदा आहियूं। जेतिरो पुरुषार्थ कंदासीं ओतिरो उच्च पद पाईंदासीं। हाणे त सुठा कर्म सिखलाईंदा आहिनि न तव्हांखे बाबा, भविष्य जन्म जन्मांतर जे लाइ। मनुष्य चईंदा आहिनि ॿिए जन्म जे लाइ, पोइ चई ॾींदा आहिनि पास्ट कर्मनि जो फल आहे। कॾहिं चईंदा आहिनि असां ॿिए जन्म जे लाइ करूं था, पोइ चवनि था, कॾहिं चवनि था असांजे पास्ट जे जन्मनि जो फल आहे। सत्य त्रेता में ईअं न चईंदासीं, कर्मनि जो फल 21 जन्मनि जे लाइ हाणे तयारु करूं था। हाणे जेतिरा बाबा कर्म सिखलाइनि था उहो वैसे कर्म कंदा रहंदासीं, वैसे दान पुण्य कंदा रहंदासीं त 21 जन्म कॾहिं कर्मनि जो फल, कॾहिं कर्म न कूटणा पवंदा। कॾहिं ईअं न चईंदासीं असांजे कर्मनि जो फल आहे पिछले जन्मनि जो न। संगम जे पुरुषार्थ जी प्रालब्ध 21 पीढ़ी हलंदी आहे। सन्यासी ईअं न चई सघंदा आहिनि कि असां तव्हांजी अहिड़ी प्रालब्ध ठाहींदा आहियूं जो 21 जन्म सुखी रहंदमि। सुठो व बुरो फल त भॻवानु ई ॾींदो आहे न। सुठो व बुरो फल त भॻवान खे ॾियणो आहे। त हिक जी भूल थी आहे जो कल्प जी आयु लंबी करे छॾी अथनि। ॾाढा आहिनि जो चईंदा आहिनि 5000 वर्ष जो कल्प आहे। तव्हां वटि मुस्लिम आया चई कल्प जी आयु 5000 वर्ष आहे। हितां जी ॻाल्हियूं ॿुधी वेंदा आहिनि न, चित्र त सभिनि वटि वेंदा आहिनि, सो बि सभु थोरी मञदा। तव्हां ॼाणंदा इहे रुद्र ज्ञान यज्ञ आहे जंहिंसां इहे विनाश ज्वाला निकिरंदी आहे न। इन में सहज राजयोग सिखलाइबो आहे न। ये रुद्र ज्ञान यज्ञ इन सां विनाश ज्वाला प्रज्वलित थींदी। इनखे सहज राजयोग सिखलाईंदा आहिनि हिन रुद्र ज्ञान यज्ञ में। कृष्ण जी आत्मा हाणे अंतिम जन्म में शिव सां वरसो वठे थी न, हिते वेठी आहे न। बाबा अलॻि आहे, हीअ अलॻि आहे। ब्रह्मण खिलाईंदा आहिनि त आत्मा खे सॾु कराईंदा आहिनि, पोइ उहा आत्मा ब्रह्मण में अची करे ॻाल्हाईंदी आहे न। तीर्थनि ते बि ख़ासि वञी करे सॾु कंदा आहिनि। हाणे आत्मा खे केतिरो समय थी वियो, पोइ उहा आत्मा कीअं ईंदी, छा थींदो आहे, ॻाल्हाईंदी आहे मां ॾाढी सुखी आहियां, फलाणे घर में जन्म वठियो।
इहे छा थींदो आहे, छा आत्मा निकिरी करे ईंदी आहे। बाप सम्झाईंदा आहिनि मां ई भावना जो बेड़ो ॾींदो आहे, उहे ख़ुशि थी वेंदा आहिनि। इहे बि ड्रामा में राज आहे। चईंदा आहिनि त पाठ हलंदो आहे न, कोई न ॻाल्हाए त नूंद न आहे, कोई न ॻाल्हाईंदी आहे कोई आत्मा त नूंद न आहे। बाप जी यादि में रहो त विक्रम विनाश थी वेंदा, अन्य कोई उपाय न आहे। हर हिक खे सतो रजो तमो में अचिणो ई आहे। बाप चईंदा आहिनि तव्हांखे नई दुनिया जो मालिक ठाहींदो आहे, पोइ वरी खां मां परम धाम खां पुराणी दुनिया पुराणे तन में ईंदो आहे। बाबा असांखे नई दुनिया जो मालिक ठाहींदा आहिनि, वरी खां परम धाम में पुराणी दुनिया पुराणे शरीर में ईंदा आहिनि। इहे पूज्य हुया, वरी पुजारी ठहिया आहिनि, पोइ पूज्य ठहींदा आहिनि। तत्वम असांखे बि बाबा चवनि था तव्हां बि पहिरियों पूज्य हुयो, पोइ पुजारी ठहियो, हाणे वरी पूज्य ठहो था न, तव्हांखे बि ठाहिनि था न। पहिरियों नंबर पुरुषार्थ इहो आहे, तॾहिं त मातेश्वरी पिताश्री चईंदा आहिनि, बाप बि चईंदा आहिनि त तख़्त नशीन थियण जो पुरुषार्थ करो। बाबा बि चईंदा आहिनि तव्हां तख़्त नशीन ठहिण जो पुरुषार्थ करो। इहे जगत अम्बा सभिनि जी कामना पूर्ण कंदी आहे न। माता आहे त पिता बि हूंदो, ॿार बि हूंदा। तव्हां सभिनि खे रास्तो ॿुधाईंदा आहियो। सभु मनोकामना तव्हांजी पूरी थींदी आहे सतयुग में। बाबा चईंदा आहिनि घर में रहंदे यदि पूरो योग लॻायो त हितां वारनि खां बि ऊच पद पाए वठंदव। जेका बाबा जी घर में रहंदा आहिनि उन खां बि ऊच पद पाए वठंदा। केरु जो घर गृहस्थी में रहण वारा बाबा जी हर श्रीमत खे पालन करनि। बांधेलियूं त ॾाढो आहिनि, रात जो बि होम मिनिस्टर खे सम्झाइनि पिया न कि इन जे लाइ कोई उपाय कढणो खपे जो इन अबलाइनि ते अत्याचार न थिए। परंतु जॾहिं 2-4 बार ॿुधनि तॾहिं ख़्यालु अचे, तक़दीर में हूंदो त मञदा। पेचीलो ज्ञान आहे न, सिख माण्हुनि खे बि पतो पए त सम्झनि मनुष्य खां देवता कीअं कर्तन लागे वार कीअं कई। एक ओंकार सतनाम इहे उन्हनि जी महिमा आहे न। अकाल मूर्त आहे न, बाबा खे कॾहिं काल सॼी आत्मा खे कॾहिं काल न खाई सघंदो आहे न। ब्रह्म तत्व उन्हनि जो तख़्त आहे न। चईंदा आहिनि न सिंघासन छॾे करे अचो। बाप बि सम्झाईंदा आहिनि सॼी सृष्टि जी आदि मध्य अंत खे ॼाणंदा आहिनि। ईअं न कि सभिनि जे दिलि खे ॼाणंदा आहिनि। जो चईंदा आहिनि न भॻवानु त जानी ॼाणण, बाबा चईंदा आहिनि मां त सृष्टि जी आदि मध्य अंत खे ॼाणंदो आहियां, सभिनि जे दिलि खे न ॼाणंदो आहे। भॻवान खे यादि कंदा आहिनि कि सदगति में वठी हलो। भॻवान खे यादि कंदा आहिनि कि सदगति में वठी हलो। बाबा चईंदा आहिनि मां वर्ल्ड ऑलमाइटी DT गवर्नमेंट जी स्थापना थो करां। बाबा हाणे वर्ल्ड ऑलमाइटी DT गवर्नमेंट जी स्थापना थो करां। इहे जो पार्टीशन थी इहे सभु निकिरी वेंदा। ये जो पार्टीशन थी आहे ये सभु निकिरी वेंदा। पोइ सतयुग में सिर्फ़ु हिकु ई गवर्नमेंट पूरे विश्व में वर्ल्ड ऑलमाइटी DT गवर्नमेंट। असांजे देवी देवता धर्म जा जो हूंदा उन्हनि जो कलम लॻाइणो आहे। झाड़ त ॾाढो वॾो आहे न, उन में मिठे ते मिठे आहे देवी देवता, उन्हनि जो पोइ सैम्पलिंग लॻाइणो आहे। झाड़ त ॾाढो वॾो आहे, उन में बि मिठे ते मिठे आहिनि बाबा जा इहे देवी देवता धर्म वारी आत्मायूं। सूरी सत्युग त्रेता न, उन में बि जो पक्का धारणा मुहूर्त हूंदा न उहे ई बाबा खे ॾाढा प्रिय आत्मायूं आहिनि। उन्हनि जो पोइ सैम्पलिंग लॻंदो आहे। वैसे त पूरे 33 करोड़ आत्माउनि जो लॻंदो आहे, पर बाबा देवी देवता कंहिंखे चईंदा आहिनि जो श्रीमत ते हलंदा आहिनि। अन्य धर्म वारा जो ईंदा उहो कोई सैम्पलिंग थोरी लॻाईंदो, उन्हनि जी त पिछाड़ी आत्मा ईंदी वेंदी आहे। अच्छा अॼु सतगुरु वारा बाप चईंदा आहिनि ॿार श्रीमत ते हली करे पवित्र ठहो त साथ वठी हलंदमि तव्हांखे। पोइ चाहे मखमल जी रानी ठहो चाहे रेशम जी रानी ठहो, वरसो वठिणो आहे त मुंहिंजी मत ते हलो। यादि सां ई तव्हां अपवित्र खां पवित्र ठही वेंदो। अच्छा बाप दादा ऐं मीठी मम्मा जी जो सिकी लधे ॿारनि खे यादि प्यार ऐं सलाम मालिकम।
अॼु बाबत की सलाम मालिकम था करनि। छा धारणा जे लाइ मुख्य सार पुरुषार्थ संगम जे पुरुषार्थ जी प्रालब्ध हिकु जन्म हलणी आहे। इहा ॻाल्हि स्मृति में रखी श्रेष्ठ कर्म करणा आहिनि। ज्ञानदान सां पंहिंजी प्रालब्ध ठाहिणी आहे। ॿियो आहे मिठे दैवी जार जी सैम्पलिंग लॻे थी, इन करे अति मिठो ठहिणो आहे। बाबा चवनि था मिठे दैवी जार जी सैम्पलिंग लॻे थी, इन करे बाबा चवनि था अति मिठो ठहिणो आहे। छो जी बाबा चई न देवी देवता धर्म झाड़ त ॾाढो वॾो आहे, लेकिन हुन में बि देवी देवता धर्मनि जो जेको सेक्शन आहे उहो ॾाढो ई मिठो आहे। त मिठे दैवी जार जो सैम्पलिंग थो लॻे, इन करे असांखे सदा सभिनि सां ॾाढो मिठी रीति वहिंवार करिणो आहे। वरदान आहे ब्राह्मण जन्म जी विशेषताऊं विचित्रता खे स्मृति में रखी सेवा करण वारा साक्षी भव। ये ब्राह्मण जन्म दिव्य जन्म। साधारण जन्मदारी आत्मायूं पंहिंजी बर्थडे अलॻि मल्हाईंदियूं आहिनि। मैरिज डे फ्रेंड्स डे अलॻि मल्हाईंदियूं आहिनि, लेकिन तव्हांजो बर्थडे बि उहो ई आहे, मैरिज डे बि उहो ई आहे, मदर डे बि उहो ई आहे, फादर डे बि उहो ई आहे, एंगेजमेंट डे सभु हिकु ई आहे। छो जी तव्हां सभिनि जो वाइदो आहे हिकु बाप ॿियो न कोई। त असां भले दुनिया जे हिसाब सां असां हिकु सेवा जे पर्पज़ सां मल्हाए वठंदा आहियूं, लेकिन असांजी बुद्धि में सम्झ में अचिणो खपे कि असांजो सभु ॾींहुं हिकु ई आहे। छो जी असांजो वाइदो आहे हिकु बाप ॿियो न कोई। त हिन जन्म जी विशेषता ऐं विचित्रता की स्मृति में रखी सेवा जो पाठ वॼाए। सेवा में हिक ॿिए जे साथी ठहो, लेकिन साक्षी थी करे साथी ठहो, मतिलबु बाबा जी यादि में रही करे साथी ठहो। बाबा खे न भुलिजो, साक्षी ठही करे साक्षी स्थिति अर्थात बाबा सां गॾु ख़ुदि खे अनुभव करे हुन ॻाल्हि खे हुन पर्सन खे टियों सम्झो। मां ऐं बाबा उहे अलॻि। त जॾहिं असां बाबा ऐं मां कंबाइंड हूंदासीं, पोइ अगरि कंहिंसां बि असां कर्म कंदासीं त असांखे सफलता मिली वेंदी। जरा बि कंहिंजी विशेषता में जरा बि कंहिंमें विशेष झुकाव न हुजे। स्लोगन आहे बेपरवाह बादशाह उहा आहे जंहिंजे जीवन में निर्माणता ऐं अथॉरिटी जो बैलेंस आहे। बेपरवाह बादशाह उहो हूंदो आहे जंहिंजे जीवन में निर्माणता ऐं अथॉरिटी जो बैलेंस, निर्माणता बि हुजे ऐं अथॉरिटी बि हुजे। मातेश्वरी जी जा महावाक्य आहिनि आत्मा परमात्मा में अंतर भेद। आत्मा ऐं परमात्मा अलॻि रही भोगा सुंदर मेलो करे ॾींदा आहिनि जॾहिं सतगुरु मिलियो दलाल जे रूप में। जॾहिं पंहिंजा इहे शब्द चईंदा आहिनि, जॾहिं पाण इहे शब्द चईंदा आहिनि त हुनजो यथार्थ अर्थ आहे कि आत्मा परमात्मा सां बहुत काल सां बिछड़ी हुई आहे। बहुत काल जो अर्थ आहे ॾाढे समय खां आत्मा परमधाम सां बिछड़ी हुई आहे। त इहे शब्द साबित कंदा आहिनि कि आत्मा ऐं परमात्मा अलॻि अलॻि ॿ चीजूं आहिनि, ॿिन्हिनि में आंतरिक भेद आहे। परंतु दुनियावी मनुष्यनि खे पहचान न हुजण जे कारण उहे इन शब्द जो अर्थ ईअं ई कढंदा आहिनि कि मानो मां आत्मा ई परमात्मा आहियां। परंतु आत्मा जे मथां माया जो आवरण चढ़ियल हूंदो आहे। हुन चढ़ियल हुजण जे कारण पंहिंजे असली स्वरूप खे भुलिजी वेंदी आहे। तॾहिं उहो माया जो आवरण मथे अची वेंदो आहे। पोइ आत्मा जॾहिं उहो माया जो अवचरण मतिलबु हुनजो प्रभाव असांजे आवरण मथे ईंदो आहे, जॾहिं उहो माया जो आवरण मथे मतिलबु हटी वेंदो, पोइ उहो ई आत्मा परमात्मा मतिलबु कि हुन आत्मा में उहो ई परमात्मा जी शक्ति अची वेंदी। हाणे बाबा चईंदा आहिनि आत्मा ऐं परमात्मा हिकु न थी सघंदा, लेकिन असां बाबा खे यादि करे करे असां पंहिंजे अंदरि उहा शक्तियूं धारण करे सघंदा आहियूं। त उहा आत्मा खे अलॻि हिन मतिलब सां चईंदा आहिनि। ऐं
ॿिया माण्हू पोइ हिन मतिलब सां चईंदा आहिनि कि आत्मा सो परमात्मा आहे, परंतु आत्मा पंहिंजी पाण खे भुलिजण जे कारण दुखी थी आहे। जॾहिं आत्मा वरी खां पंहिंजी पाण खे पहचाने करे शुद्ध थी वेंदी, पोइ आत्मा परमात्मा में मिली हिकु ई थी वेंदी। उहो माण्हू हीअं सम्झंदा आहिनि, परंतु मिलंदी थोरी आहे, आत्मा कोई हुन में लीन थोरी थी वेंदी आहे। त उहा आत्मा खे अलॻि हिन अर्थ सां सम्झंदा आहिनि, परंतु पाण त ॼाणंदा आहियूं कि आत्मा परमात्मा ॿई अलॻि चीज़ आहिनि। उहा अलॻि चीज़ न सम्झंदा आहिनि, उहे सोचंदा आहिनि असांजे मथां इहे माया जो प्रभाव आहे, पोइ इहे जॾहिं हटी वेंदो त उहो हुन में समाइजी वेंदी, हिकु थी वेंदा। लेकिन बाबा मम्मा चईंदा आहिनि असां त ईअं सम्झंदा आहियूं न, असांखे त बाबा ॿुधाए थी कि आत्मा परमात्मा ॿ अलॻि चीज़ आहिनि। न आत्मा परमात्मा थी सघंदी आहे, न आत्मा परमात्मा में मिली सघंदी आहे। ॿियो न पोइ परमात्मा जे मथां आवरण चढ़ी सघंदो आहे। त आत्मा परमात्मा अलॻि रहे, भोकाल जो अर्थ सम्झी करे असांखे ॿियनि खे यथार्थ रीति अर्थ सम्झाइणो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।